जामशरू शहीद अला बख्श सुमरो सैप्स यूनिवर्सिटी ऑफ आर्ट डिज़ाइन एंड हेरिटेज जामशरू में 60 खां वधीक पोस्टर ऐं लोगो नुमाइश लाइ रखिया विया, जिन में शख़्सियत जी ख़ुसूसियत ऐं ब्रांडिंग खे नुमाया कयो वियो। पर्सनल ब्रांडिंग प्रोजेक्ट डिस्प्ले नाले ते लॻायल नुमाइश में कम्युनिकेशन डिज़ाइन शोबे जे 3 साल जे 22 शागिर्दनि पारां फैकल्टी मेंबरनि मुमताज़ अली मंगी, मोहम्मद जमा भुट्टो, सैयद जवेरिया जी निगरानी में डिजिटलाइज्ड पोस्टर ऐं आर्ट जो कमु रखियो वियो। सैप्स यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर आराबिला भुट्टो नुमाइश जो इफ़्तिताह कयो ऐं चयो त शागिर्दनि पंहिंजे तख़लीक़ी सलाहियतुनि ऐं ख़्यालनि जो इज़हार बामाना कंपोज़िशन ज़रिए कयो। हुन वधीक चयो त पोस्टर नुमाइश नौजवान जी सलाहियतुनि, ख़्यालनि जी गहराई, तख़लीक़ी इज़हार ऐं मार्केट जी ॼाण खे मुअसर अंदाज़ सां ज़ाहिर करे थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।